जैकबाबा समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एक क़िस्म जो वायरस जेको आहे अखियुनि जो वायरस तेज़ी सां फैलिजी रहियो आहे, जंहिंजे सबबु अखियुनि में हिकिड़े क़िस्म जी रेडनेस भी थिए थी, तकलीफ़ भी थिए थी। ख़ासि तौर ते स्कूल गोइंग जेके किड्स आहिनि, ॿार आहिनि, उन्हनि में भी इहो तेज़ी सां फैले थो। इन वायरस जी पूरी मालूमात वठण लाइ हिन वक़्तु मां जैकबाबा जे मशहूर ऐं सीनियर ऑप्थोमोलॉजिस्ट डॉक्टर मोहम्मद हाशिम कुरैशी साहब सां मौजूदु आहियां। साईं जन को पूरी इन्फॉर्मेशन वठंदासीं त इन वायरस खां बचण जा उपाउ कहिड़ा आहिनि ऐं अगरि थी थो वञे त उनजी ट्रीटमेंट छा आहे। अच्छा, हाणे जेका तव्हां सुवाल पुछा कयो असल में इहो हिकिड़ो वायरस आहे जंहिंखे असां एडिनो वायरस केराटो कंजक्टिवाइटिस चवंदा आहियूं, EKC। इहो हाणे जेको आहे सो वबाई सूरत हाल में फैलिजी वियो आहे असांजी सॼी सिंध में। तक़रीबन आहे शुरूआति कराची को थी, हाणे त सॼी सिंध में फैलिजी वियो आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इन लाइ परेशान बिल्कुलु न थियो, छो जो इहो जेको आहे सो पंहिंजो पाण ठीकु थियण वारी शइ आहे, पंहिंजे टाइम ते ठीकु थी वेंदो आहे। आम तरह सां 7 ॾींहंनि खां वठी 21 ॾींहं खाईंदो आहे ठीकु थियण में। ऐं सरासरी एवरेज जेकॾहिं मां चवां त 10 डेज़ जे अराउंड 14 ॾींहं जेको आहे सो खाईंदो आहे ऐं ठीकु थी वेंदो आहे, को ख़तरे वारी शइ न आहे। त इहो जेको आहे सो पंहिंजे टाइम ते ठीकु थींदो, तकलीफ़ बि घटि थींदी ऐं को मसूर पैदा न थींदो। पर जेकॾहिं एहतियात न कंदो, परहेज़ न कंदो, त पोइ जेको आहे बीमारी अञा वधीक थी सघे थी ऐं दीद खे बि नुक़सानु करे सघे थी। इहा आहे, लेकिन इहो 80-90% मरीज़ पंहिंजे टाइम ते ठीकु थी वेंदा आहिनि एहतियात करण सां। हिन में अच्छा, हिकिड़ी माज़र तव्हांजी ॻाल्हि कढो डॉक्टर साहब, इहो मोस्टली ॾिठो वियो आहे त वॾा त चलो अडल्ट्स असां सम्झो, ख़ासि तौर ते स्कूल गोइंग जेके ॿार आहिनि, हिकु त उन्हनि खे तकलीफ़ बि घणी थिए थी, अखियुनि में उन्हनि जे ख़ारिश बि थिए थी, उन्हनि जे लाइ ट्रीटमेंट या उन्हनि जे लाइ छा एहतियात आहिनि? इहो ई मां अर्ज़ु कयां थो त एहतियात बुनियादी शइ आहे। हिन में इहो जेको आहे सो फैलिजंदड़ आहे, इन्फेक्शस आहिनि, हाईली इन्फेक्शस, हाईली कंटेजस आहे, यानी इहे तव्हां खां मां खां थींदो रहंदो। त एहतियात इन में करणी आहे त तव्हां जेको आहे सो अखियुनि खे हथु न हणो, बार बार महटियोसि न, कपिड़ो न हणो, रुमाल बि न हणो, टिशू पेपर बि न हणो, छॾे ॾियो। पाणी वहे थो वहणु ॾियोसि, परेशानी जी का बि ॻाल्हि न आहे। वहे त पोइ तव्हां गिटे खोगोसि, उहे बि मथे छिकोसि। अखि खे हथु न हलाइणो, जेकॾहिं अखि में ख़ारिश आहे, तकलीफ़ आहे, पाणी आहे, सूरु आहे, सोज आहे, बर्दाश्त नथी थिए, त पोइ तव्हां इहो कमु करे सघो था त बर्फ़ सां टाकोर कयोसि, कोल्ड कंप्रेसिस। उन खे बर्फ़ खे कपिड़े में भेड़े तव्हां अखि बंदि करे अखि बंदि कयोसि, उन खे सिर्फ़ु रखोसि अखि जे मथां, उनखे महटियोसि बि न। जेकॾहिं तव्हां महटींदो त महटण सां सोज बि वधे थी ऐं तकलीफ़ वधे थी। इन करे सिर्फ़ु जेको आहे तव्हां बर्फ़ सां तव्हां टकोर करे सघो था। ॿी ॻाल्हि इहा त पाणी सां बि अखि पटे करे, अखि खोले करे पाणी जा छंडा बि न हणोसि। हा, अखि बंदि करे तव्हां पाणी खां छंड हणी सघो था, बंदि करे। ऐं अखि बंदि करे तव्हां साबुण सां बि मुंहुं धोई सघो था, जेतिरो धो, हथ खे बार बार धोसि, नो प्रॉब्लम। साबुण सां जेतिरो सफ़ाई रखंदो, बार बार हथु धोईंदो, ओतिरो बहितरु। ॿी ॻाल्हि, जॾहिं तव्हांखे उघोसि था त उहो जरासीम वारा पाणी तव्हांजे हथ खे लॻे थो ऐं तव्हां कपिड़े खे हणो था, पेन खे हणो था, किताबनि खे हणो था, उहो जरासीम उन में मुंतक़िल थी थो वञे, दरवाज़नि जे हैंडल्स में शिफ्ट थी थो वञे। ऐं इहो जरासीम उन जे मथां 10 ॾींहंनि खां वठी महीने ज़िंदा रहे थो। ऐं जेको ॿियो माण्हू उन शइ खे हथु लाहींदो ऐं उहो हथु वरी पंहिंजे अखि खे हणंदो त उनखे बि इन्फेक्शन थी पवंदो। तंहिंजे करे एहतियात, सफ़ाई सुथराई, सुठो जेको आहे खाधो पीतो, इन बुनियादी वजह आहे त पंहिंजो सिहत ऐं सफ़ाई जो ख़्यालु रखे। सफ़ाई पंहिंजी ज़ाती, पंहिंजे घर जी, पंहिंजे पाड़े जी, पंहिंजे शहर जी, पंहिंजे सूबे जी हिते सफ़ाई रखंदो त बीमारी कंट्रोल में रहंदी, फैलिजंदड़ जो इम्कान बि घटि थींदो। बाक़ी इहो पंहिंजी मर्ज़ी सां कॾहिं बि को टेपो इस्तेमालु न कयो। इन जो को वायरस जो कोई बि टेपो न आहे, एंटीवायरल कोई बि न आहे। अच्छा सर, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। त सोशल मीडिया ते बि कुझु हिकिड़ा ड्रॉप्स वग़ैरह माण्हू अपलोड कंदा हुआ त भई हे यूटिलाइज़ करो अगरि इन्फेक्शन थिए थो, त इन बारे में थोरो ॿुधाइजो। ऐं मां जीअं अर्ज़ु कयो त इहे एंटीवायरल असां वटि मौजूदु न आहे, इन एडिनो वायरस जो कोई बि न आहे पूरी दुनिया में। तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कोई बि टेपो इस्तेमालु न कयो, महिरबानी इहो कयो। ख़ासि तरह सां जो गुलाब वारो टेपो विझनि था न, इन्हीअ सां अञा वधीक नुक़सानु थिए थो। 2-3 कलाक उनखे कुझु तकलीफ़ में कमी महसूसु थींदी उन टेपे जे करे, लेकिन उहो टेपो तव्हांजी बीमारी खे वधाए थो, तव्हांजी बीमारी खे ख़राबु थो करे ऐं ॿिया मसइला पैदा थो करे। इन लाइ तव्हां महिरबानी करे पंहिंजी मर्ज़ी सां कोई बि टेपो इस्तेमालु न कयो। तव्हां वञो पंहिंजे स्पेशलिस्ट, आई स्पेशलिस्ट वटि, ऐं उहो ॾिसी करे फ़ैसिलो कंदो त इनखे कहिड़ो टेपो ॾिजे। टेपो जेको बि डॉक्टर ॾींदो आहे स्पेशलिस्ट, उहो तकलीफ़ खे घटाइण जे हिसाब सां हूंदो। बाक़ी जेको एंटीवायरस आहे उहो डॉक्टर साहब वटि बि न आहे, एंटीवायरस कोई बि न आहे। डॉक्टर साहब जेको टेपो ॾींदो या मलम ॾींदो, उहो तव्हांजी तकलीफ़ खे घटाइण जे हिसाब सां हूंदो। तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कोई टेपो इस्तेमालु न कयो, ख़ासि तरह सां गुलाब वारो टेपो, उहो नुक़सानु कंदो तव्हांखे। वक़्ती फ़ाइदो त कंदो, पर वक़्तु ओवर द टाइम उहो तव्हांखे नुक़सानु कंदो।
अच्छा आख़िरी सवाल सर मुंहिंजो इन सिलसिले में इहो आहे त हीउ वायरस मिसाल जे तौर ते जेको पेशेंट इन्फेक्टेड थी वियो ऐं जीअं तव्हां ॿुधायो त हफ़्ते 15 ॾींहंनि में उहो सही थो थी वञे, छा उन खां पोइ चांसिस आहिनि त वरी उहो अगरि उन दरवाज़े खे जीअं तव्हां ॿुधायो त उहो वायरल चिंबड़ी थो पए, अगरि उहो वापसि उन दरवाज़े खे हथु लाहे थो, छा वापसि उनखे चांसिस आहिनि उहो थी सघे थो? हाँ, इन सूरत में इहा आहे जो इम्कानात वापसि थियण जा त घटि हूंदा आहिनि हुनजा, लेकिन रिकरेंस थी सघे थी जेकॾहिं मरीज़ पाण ज़ाती सफ़ाई सुथराई नथो रखे या पाण जेको आहे सो उहो कमज़ोर आहे, उनखे का बि बीमारी आहे, TB जी बीमारी आहे, कैंसर जी बीमारी आहे, त अहिड़े मरीज़नि खे जेको अॻु में ई कमज़ोर आहिनि कंहिं बीमारी जे करे त उनखे रिकरेंस थी सघे थो, पर आम तरह सां उहा बीमारी हिकु दफ़ो थी त उन सीज़न में उनखे ॿीहर अटैक न थींदो। वॾी महिरबानी डॉक्टर साहब। जी नाज़रीन, डॉक्टर साहब जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, डॉक्टर साहब जैक बाबा जो सीनियर ऑप्थोमोलॉजिस्ट आहे, डॉक्टर साहब जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं डॉक्टर साहब जो हीअ बि चवणो हुयो त सोशल मीडिया ते जेके बि दवायूं या कोई बि तव्हांखे सजेस्ट करे थो जेको डॉक्टर न आहे, सो बराए महिरबानी उहे मेडिसिन तव्हां कॾहिं बि यूज़ न कयो, पंहिंजे नियरेस्ट कंहिं ऑप्थोमोलॉजिस्ट सां राब्तो कयो, अखियुनि जे डॉक्टर सां राब्तो कयो, उहो जेको तव्हांखे सजेशन ॾे उन ते अमल कयो। ऐं डॉक्टर साहब हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कई त सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखो, ख़ासि तौर ते ॿारनि में वॾनि में सफ़ाई जो जेतिरो ख़्यालु रखंदव तव्हां ओतिरो इन बीमारी खां जल्दी निजात हासिलु करे सघो था। जी।